खुशी का वधीक ॿी का खुशी अल्लाह ठाही कोने का। बराबर पुट भी खुशी दींदा है न, बराबर शादी भी खुशी दींदी आ, दौलत भी खुशी दींदी आ, दुनिया भी खुशी दींदी आ, माल भी खुशी दींदो आ, अल्लाह जो नेमतों भी खुशी दींदियूं आहिनि, रब जो इनायतों खुशी दींदियूं आहिनि। पर जहिड़ी नेमत रहमत फज़ल करम तुझो मुझो मोहम्मद मुस्तफ़ा करीम आहे, अहिड़ी का रहमत दुनिया में आहे ही कोन। महबूब आया, नूरपुर वारा मदीने वारो साईं आयो, लजपाल नबी आयो, छो न खुशी मल्हाए जे है न। अज हर चेहरे ते मुस्कुराहट आ, हर चेहरे ते खुशी आहे, तरो ताज़गी आहे, हुस्न आहे। छो जो मोमिन के याद आयो आ त अज महबूब जी मीलाद जो दिहाड़ो आहे। जे महबूब जे सदके अल्लाह गुनाह बख्शा, जे महबूब जे सदके अल्लाह मेहरबानियूं फरमायूं, रहमत जा मींह वसाया, अल्लाह मगफिरत ऐं छोटकारे जा चिठा ॾिना, गुनहगारन के अल्लाह नेकोकार बनायो, महबूब जे सदके बदकारन के बाकिरदार बनायो, जेके बेहयाई में हुआ उन्हनि के हयादार बनायो, जेके गुनाहन में पियल हुआ उन्हनि के मुस्तफ़ा करीम जे सदके अल्लाह ताला दुनिया जे लाइ हिदायत जो चश्मो बनाए छॾियो आहे। हबीबन करीमन फरमायो, मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम अल्लाह जे तरफां हिदायत बणजी आयो आहियां। जज़ाकल्लाह। मां अल्लाह जे तरफां हिदायत बणजी आयो आहियां, अल्लाह जे तरफां मेहरबानी बणजी आयो आहियां, अल्लाह जे तरफां अहिड़ी रहमत बणजी आयो आहियां, अहिड़ी रहमत बणजी आयो आहियां जो मुंहिंजी रहमत में पंजाब शामिल आहिनि, परावा भी शामिल आहिनि। जे धारिया हुजनि त से बि मुंहिंजी रहमत में, जे परावा हुजनि से बि मुंहिंजी रहमत जा हक़दार आहिनि। रुगी मुस्लमान न बल्कि जेकॾहिं काफ़िर आहिनि, कलमो नथा पढ़नि, जे हिंदू आहिनि, ईसाई आहिनि, यहूदी आहिनि, जे मुंह में तलब रखंदा त मां मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी रहमत जो वंड उन्हनि खे बि अता फरमाईंदो आहियां। मुझे नबी जी, मुझे लजपाल नबी जी नबूवत, मुझे मुस्तफ़ा करीम जी रिसालत महदूद ना है। हिकड़े घेरे में इनके कैद न कयो। जी अज जो मौलवी, अज जो मुफ्ती महबूब जी नबूवत के, मदीने वाले साईं जी रहमत के चवे तो हिकड़े घेरे में बंद करे रखा, हिकड़े महदूद जगह ते लिकाए रखा त नबी रुगी मुसलमानन जो आ, नबी रुगी सुन्नियन जो आ, या हर कबीलो चवे तो, हर मसलक चवे तो, नबी रुगी असां जो आ, मदीने वारो रुगी असां जे लाइ आयो आ। न मिठा मदीने वारो साईं रुगी नूरपुर वारन जो ना है, रुगी नौशहरे वारन जो ना है, रुगी साईं मुझा मोरे वारन जो, सिंधियुन जो ना है, मुस्तफ़ा करीम पठानन जो भी आहे। पंजाबिन जो नबी मदीने वारो, हिंदू जो नबी मदीने वारो, हिंद वारन जो, सिंध वारन जो, अरब जो, अचम जो, जेको मञे तो तेजो भी नबी मदीने वारो, जेको नथो मञे तेजो भी नबी मदीने वारो। भरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये जो कुर्सी है ना मुके वेहण में तकलीफ थी थे, मां चाहो तो मैं उथी बीहां तव्हां। वेहो 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 बिया वेहो। सुभान अल्लाह। ध्यान मुड़िया तव्हां जो, असां जो नबी के कोठ जे लाइ नबी ना है बणजी आयो, के मसलक जे लाइ नबी ना है बणजी आयो, के कौम जे लाइ नबी ना है बणजी आयो, बल्कि कुरान फरमायो वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा। महबूब असा तो न मोकलियो मगर पूरी इंसान जात जेला, पूरी दुनिया जेला, हर इंसान जेला तो बशीर बुआही तो नज़ीर बुआही। वही जो सुभान अल्लाह। वही बी जगह ते अल्लाह फरमायो या अय्युहन नास
इंसानो ए दुनिया वारो ए इंसान ज़ात ॿुधो तव्हां वटि अल्लाह वटां हिकिड़ो हक़ वारो नबी अची वियो आहे हक़ वारो नबी आहियां मां मोहम्मद मुस्तफ़ा हक़ बणजी आयो आहियां पर इंसान ज़ात जे लाइ इंसानियत जे लाइ रुगी मुस्लमाननि जे लाइ न रुगी हिंदुनि जे लाइ न यहूदियुनि जे लाइ न ईसाइयुनि जे लाइ न हर इंसान जेको साह खणे थो पंहिंजो नबी मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम आहियां मौलवी नूर बशर जे मसलन में मुंझो पियो आहे मौलवी गैब में मुंझो पियो आहे मौलवी मिलाद खे शिरक बिदअत चवण में मुंझो पियो आहे उनखे कॾहिं अकुलींदो ओ मौलवी साहब किताब त पढ़ई फतवाऊं त ॾिनई शिरक बिदअत जा चिठा त खोलियई पर थोरो क़ुरान ते त नज़र कर तो अञा इन मसलन में फाथल हुई मुंहिंजे नबीअ खे त अल्लाह अञा के वॾा दर्जा ॾिना आहिनि हा न बा अहिड़ो नबी मिलियो पोइ ख़ुशी मल्हाइजे कि न मल्हाइजे साईं जे अचण जी ख़ुशी कजे कि न कजे ख़ुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो हथ मथे खणी जो ख़ुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुख डोलावा दातर लाता या मक्के में जाओ ओ दुख डोलावा दातर लाता या मक्के में जाओ खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो ओ दुख डोलावा दातर लाथा या मक्के में जाओ ओ बरतर बादल बरसी आया मीह मेहर जा मौला वसाया मीह मेहर जा मौला वसाया रिमझिम बराहत रूह जराया रिमझिम रूह जराया लायो थी वियो सजायो ओ दुख डोलावा दातर लाथा या मक्के में जाओ मोमिन था मीलाद मल्हाइन मदनीअ जा था थोरा गाइन मदनीअ जा था थोरा गाइन पर मुनकिर मोगा मोह लिकाइन मुनकिर मोगा मोह लिकाइन शोम माण्हुनि शर्मायो पर दुख डोलावा दातर लाथा या मक्के में जाओ समझो दाले कुंदा ओ दिल पर सही रात मनाइजे कम इन यखा की न की बाइजे नूर परवारा कम इन यखा की न की बाइजे ओ मुनकिर जातू चेरा जलाइज मुनकिर जातू चेरा जलाइज ओ पो खर्च तुझो त सजायो पैसा ते खर्च कया थई दौलत ते खर्च कई थई दुनिया ते खर्च कई बच्चन जे ला खर्च कई मानन जे ला खर्च कई पर खर्च तुझो वो सजायो जेको महबूब जे अचर ते तो कयो आहे
जेको तो नंबर कयो जेको तो मानी कई जेको तो झंडा लगाया जेको तो महबूब के अचण ते भला कपड़ा पाए आए तो खुशी मल्हाई मुर्गी महबूब जो मिलाद मल्हाई मां चवां तो इन लम्हे लम्हे जो इन मिंट मिंट जो अल्लाह तोखे अजर ऐं इनाम अता कंदो ॾिसो न साईं करीमन फरमायो अभी वञी हदीस आहे अन्नज़रो इला वजह अली इबादतुन मौला अली जे शान में मुझे लजपाल नबी फरमायो त अली जो चेहरो ॾिसो त ॾिसण बि इबादत आहे अली के मञो था ने कोन मञो अली जो चेहरो ॾिसण इबादत आहे वरी साईं करीमन फरमायो ज़िक्र अली इबादतुन अली जो ज़िक्र बि इबादत आहे अली जी गाल कयो मौला अली जो ज़िक्र कयो मौला अली जी गाल करे बुधायो मौला अली जो शान बयान कयो उन जो ज़िक्र करण अली जी गाल करण इबादत अरे जे अली जी गाल करण इबादत कॉमन सेंस हुजे को अकुल हुजे समझ हुजे अली के शान मिलियो आ त महबूब जे दर तां मिलियो आहे मौला जे चेहरे के ॾिसण इबादत बणियो त नबी जे सदके हज़रत अली जो ज़िक्र इबादत बणियो त महबूब जे सदके अली के मौला बनायो वियो महबूब जे सदके मदीने वारे साईं जे सदके अल्लाह ताला शान ॾिना जे अली जो ज़िक्र करण इबादत मञणो पवंदो त नबी जो ज़िक्र बिदअत नाहे शिरक नाहे बल्कि ऐन अल्लाह जी इबादत आहे हवा तकरी पे आयो सुभान अल्लाह खुशी थे थी साईं जे हे मामूली न भाए महबूब जे मिलाद जो जुलूस आम न भाए अजे अच्छा पियो त रस्ते में हिकिड़े मौलवी जी क्लिप फेसबुक ते मूं ॾिठी मौलवी आहे दाढ़ी बि मेहंदी ऐं कुराड़ो आहे सभा ख़तमु थियण वारो ॿई पेर कबर में अथसि तकरीर थो करे चए थो त मिलाद जी ख़ुशी था मल्हायो तव्हां क़ुर जे नाज़िल थियण जी ख़ुशी मल्हायो बदर जे ॾिहाड़े जी ख़ुशी मल्हायो तव्हां का साईं मुंहिंजा फिलाणो ॾींहुं आहे हिजरत वारो ॾींहुं आहे उहा ख़ुशी मल्हायो मिलाद छो था मल्हायो मूं चयो त हिजरत बि महबूब जी निस्बत आहे ओद बि महबूब जी निस्बत आहे क़ुर बि मदीने वारे जे सदके मिलियो आहे ईमान महबूब जे सदके मिलियो आहे मौलवी जे अकुल हुजे त ॿुॾी मरी वरी हा मुख पानी में भरे अरे तोखे हिजरत ऐं क़ुर जी ख़ुशी थिए थी असां आशिकन के साहिब क़ुरान जे अहमद जी खुशी महबूब न हुजन त क़ुरान न मिले हा महबूब न हुजन हा अब मदीने वारो न हुजे हा त तौरेत तहरीफ शुदा तौरेत पढ़ूं हा इंजील पढ़ूं हा जेको बदली वियो उन जे मुल्लन इंजी ईसाइन जे मुफ्तिन मौलविन जे में तहरीफ करे छड़ी असां बि उन्हनि जे पोयां हुजऊं हा मुशरिक बणियल हुजऊं हा शिरक में हुजऊं हा पर अॼु जे शिरक मां कढी तौहीद वारो रस्तो जे ज़ात ॾेखारियो आहे उहा मदीने वारे साईं जी ज़ात आहे महबूब जे सदके अल्लाह ताला क़ुरान ॾिनो अल्लाह ताला नमाज ॾिनी रमज़ान मिलियो महबूब जे सदके फुरकान मिलियो महबूब जे सदके ईमान मिलियो मदीने वारे जे सदके दुनिया मिली महबूब जे सदके कब्र में निजात मिलंदी ज़हरा जे बाबे जे सदके पर जन्नत जा इनाम मिलंदा त हसनैन जे नाने जे सदके मिलंदा ये न भाई त नमाज पढ़म त इबादत जे नमाज पढ़म त मां जन्नती थी वियस रोजा रखम त जन्नती थी वियस ये नाहे रुगी रोजन सा नमाजन सा मगफिरत कोन थींदी रोजा तॾहिं फ़ाइदो ॾींदा हज तॾहिं फ़ाइदो ॾींदो पर मुंहिंजे लजपाल नबीअ जी दामन में हथ विझंदे समझो था कि न कोन समझो
ये तो रुकी हज पढ़ी अचणो आहे जो सिखन वारो कल इफ्तिताह कयो इमरान खान बाबा गुरु नानक सिखन जो अगवान आ पेशवा है यो हज भी करे आयो हो यो गुरु नानक नमाज भी पढ़ंदो हो यो गुरु नानक साईं मुझा चिल्ला भी कटिया हुई बाबा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह सा तबलीग ते भी वियो हुयो बुजुर्गन जी सोबत में भी वियो हुयो तौहीद भी मनंदो हुयो पर आखिर में महबूब जो दर छड़े पंजो रस्तो इख्तियार करे जे रुगी अल्लाह अल्लाह करण सा बख्शिश थिया तो वडो बुजुर्ग गुरु नानक वा वो आबिद हुयो मक्के जा पंध के बगदाद शरीफ में 6 सालन ताईं वनी चिल्ला कशू कयो है बुजुर्गन जी महफिलन में बैठो हुयो पर मिठा बख्शिश ये न थींदी छोटकारा मिलंदा तो मदीने वाले साईं जे दर ते मिलंदा हिदायत साईं जे दर ते मिलंदी मान तो जवाब कुरान तो फरमाए दुरूद पढ़ो तो बुधाया सल्लल्लाहु मोहब्बत से दुरूद पढ़ो सल्लल्लाहु कुरान सा तो फरमाए साईं जो मिलाद कुरान पान थो बयान करे हवा कुरान तो बयान करे कुरान जा तो फरमाए कुरान मुख्तलिफ अंदाज में साईं जे अचण जी गाल कई असां भी साईं जी गाल कंदा आहियूं न चंदो साईं आया तो दुनिया में रहमतूं ही रहमतूं थी वियूं महबूब आया तो बेरहरम जेके हुया हिदायत वारा बणजी विया जेके बेदीन हुया से हक वारा थी विया यही गाल कंदा आहियूं न कुरान फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा ओ इहो ही रसूला इहो ही महबूब मुस्तफा करीमा जेके अल्लाह ताला मोकलियो वा हिदायत वारो बनाए खुदा हिदायत वारो बनाए व दीनुल हक ऐ हक वारो दीन नई मोकलियो वथईस यो महबूबा जेको हक वारो आ जेको हिदायत वारो आ जेको सही रस्ते पे आ तू नमाज में भी चंदो ही मुझा मौला इहदिनस सिरातल मुस्तकीम सही रस्ते पे हला हिदायत वारी बात वठा ओ मुझा मौला मुखे हिदायत दे कुरान फरमायो हिदायत इए न मिलंदी हिदायत वठनी अथई तो मुझे नबी जे दर ते हलिया एड़ो हक वारो दीना लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही एड़ो दीनुआ जेको सभनी दीनन ते दीने मूसविया दीने ईसविया दीने इब्राहिमिया दीने याकूबिया दीने दाऊदिया हजरत दाऊद अलैहिस्सलाम जो दीना यूसुफ अलैहिस्सलाम जो दीना इसहाक अलैहिस्सलाम जो दीना नबियन जा दीन हन तन सभनी में निर्वार हक वारो जाहिर कंदर दीन मदीने वारो साईं खणी आयो आहे महबूब दीन खणी आया महबूब हक वारो इजहार खणी आया हिदायत खणी आया मौला को असां जे ला छा हुकुम रब असां जे ला केड़ो हुकुम रब फरमायो ए ईमान वारो बुधो जेको हक खणी आयो आ हिदायत खणी आयो आ ए ईमान वारो तव्हां ते लाज़िम आ त नबी जे दर ते अचो महबूब जा गुलाम बनजो मदीने वारे साईं सा ऊपर रखण वारा चो नबी जा तव्हां बनजी वञो मां अल्लाह वरी तव्हां जो बनजी वेंदुसि वरी जो सुभान अल्लाह जेड़ो साईं आयो एड़ो बियो को न आयो हा न बा जेड़ो मुस्तफा आयो हक खणी आयो हिदायत खणी आयो सुभान अल्लाह वाह तू जो पुत भोरा थियण
आयो सुभान अल्लाह मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा ओ वाह तू जो अचण बुता भोरा थियन वाह तू जो अचण बुता भोरा थियन ही तुझा मौजज़ा मरहबा 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 चवरायो मरहबा मरहबा मुस्तफा मुस्तफा हिकिड़ो दफ़ो गजी हथ खणी चओ मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा सुभान अल्लाह अड़े नबी जे अचण जी खुशी कजे कि न कजे हत्ता के कुरान फरमायो बख्शिश छोटकारो निजात मदीने वारे साईं जे दर तां थियणी बोलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक गुनाह करे वेठो बदकारो करे वेठो बेहयाई जा कम करे वेठो पंहिंजी जान ते ज़ुल्म करे वेठो ओ नूर पुरवारो जे पंहिंजी जिंदगी मां मायूस थी वियो ॿियो को सहारो न अथव ॿियो को वसीलो न अथव चओ था त कहिड़े पासे वञो माइटनि धिकारे छॾियो रिश्तेदारनि धिकारे छॾियो चओ था को मददगार नाहे क़ुरान फरमायो दिलगीर नथो ओ महबूब चवीन जंहिंजो ॿियो को न हुजे जाऊक तुंहिंजे दर ते अचनि जिंदगी जा लाह चढ़ाईंदा न अज जो नौजवान घणे भांगी जिंदगी में मायूस थी वियो ॾिसो न खुदकुशी जा केस घणा था नज़र अचनि चइनी पासे छा आहे बा माइट कावड़ जी पियाण मां पंहिंजो पाण खे मारिया छा आहे बा माइट शादी नथा कनि फलाणी जगह ते अरे तो औरतुन सां दिल लाती दुनिया सां दिल लाती ओ नूर पुरवारा है तुंहिंजे ईमान ते हाओ जे दिल मुझे महबूब मदीने वारे साईं सां लाई महबूब जी हुब रखी हा तो तोखे जिंदगी जो वो मज़ो अचे हा जिंदगी जो ज़ाइको नसीब थी हा दुनिया वारा दुख दींदा आहिनि दुनिया वारा दर्द दींदा आहिनि रिश्ता कूड़ा आहिनि मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम सोना दिलबर साईं फरमाईंदा आहिनि त दुनिया जे रिश्तनि में वफ़ा नाहे हूंदी भाइरत दौलत जे करे विढ़ी था पवनि पीउ माउ बचनि सां दुनिया जे करे कावड़जी पवनि सगा रिश्ता दुनिया जे करे टुटी पवंदा आहिनि पर हिकिड़ो रिश्तो दुनिया में वफ़ादार आहे सो उम्मतीअ जो पंहिंजे नबीअ सां रिश्तो ॻंढण वारे नबी सां त रिश्तो गंढ महबूब सां त हुब रख नबी सां त तअल्लुक कायम कर मुझे लजपाल नबी जो तअल्लुक एड़ो प्यारो आ जो साईं फरमाइन था जेको मुंहिंजो बणजी वञे क़यामत जे ॾियारे वो उन सां गॾु थींदो जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी हबीबन करीमन फरमाए तव्हां जंहिंसां हुब रखी उन सां गॾु थींदो मतलब इहो साईं चवण इहो पिया चाहिनि गुलामन के बुधाइन इहो पिया चाहिनि जे मूंसां मोहब्बत अथव मूं मुस्तफ़ा सां हुब आहे दिलगीर न थियो क़यामत जे ॾियारे मूंसां गॾाए उथारिया वेंदो मिस्कीनी जे करे परेशान आहियूं गुरबत जे करे परेशान आहियूं गरीब आहियां मिस्कीन आहियां पैसो नाहे कमाई नथी थे बेरोजगार आहियां मिस्कीन आहियां लंघण ते वेठो आहियां पंहिंजी मिस्कीनी ते रो न बल्कि खुश थी जो मुंहिंजे नबी पे घुरी मुझा मौला ओ मुझा करीम रब मुखे मुझे उम्मत जे मिस्कीनन में जार जा मिस्कीनन में मार जा ऐ मिस्कीनन सां गॾु क़यामत में उथार जा साईं करीम ने फरमायो त अमीर हिसाब किताब दींदा दौलतमंद अल्लाह
वट मीज़ान वट फाथल होंदा पर मिस्कीन मुझे उम्मत जा गरीब मोहम्मद मुस्तफा जे चौथारी घेरे पे हो बिठल होंदा मां हुंदस हुए होंदा उन्हनि जो अखियों होंदो मुझो जमाल होंदो उन्हनि जो अखियों होंदो मुझो चेहरो होंदो असा मिस्कीनन सां गॾु जन्नत में रवाना थींदासीं वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिस्कीनिया तो रोंदे मिस्कीनिया तो खुदकुशी कंदे मिस्कीनिया तो तू पंहिंजो पाण खे मारींदे न चो तो मिस्कीन आया कड़ी वडी गाल थी वही महबूब तो मुझे साथी आहे पूछते हो हश्र में क्या होगा पूछते हो हश्र में क्या होगा वो हमें देखते होंगे हम उन्हीं का दीदार करते जो सुभान अल्लाह हबीबन करीमन जो दीदार थे साईं जो पारो नसीब थे महबूब जी मोहब्बत नसीब थे इन का वधीक बियो केरो दरवा भी केड़ी खुश नसीबी आ बियो केरो इनाम नूरपुर वारा जे तोखे खबर हुजे त मुखे बुधा मा तो दे अचा भला जे खबर ना थई त हलिया मुझे मुर्शिद जो पैगाम तोखे जा छो त महबूब जी गुलामी छोड़ सीने में हुब्ब जी मदीने वारे जी समाए इश्क महबूब जो सदके दुनिया आखिरत में के तो बेड़ो पार अमल कबो के न कोन कबो बाबा अमल कंदो मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार कबी साईं जो तो दर एड़ो आ जिते आसमान जा मलाइका खिदमत जे ला लही अचे साईं करीमन फरमायो 70,000 मलाइका सुबह जो 70,000 मलाइका शाम जो मु मोहम्मद मुस्तफा करीम जी गुलामी जे ला ईंदा आहिनि सुभान अल्लाह जिब्रील बईंदो साईं जी सलामियते फलकन ताजन फौजू को हर जी गुलामी ले मेलो मतन हर दम हर वार मदीने में मिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में सजा बारिया बख्शे कुल बदकार मदीने में मिया मोहब्बत वारन खे अली शर ये ना ये मुझे रफी का मदीने शरीफ जो अली शर सुभान अल्लाह जेके व्या है न तन के खबर आ त साईं पंजे गुलामन ते केडी मेहरबानी फरमाई समझो था वो एड़े नबी असां दिल लाए भी मोहब्बत जो इजहार कयो बराबर मिलाद कयूं था झंडा फड़कायूं था इजहार कयूं था इहो इजहार कयो जेका साईं जन तालीम ॾिनी आहे उन ते अमल बि करे ॾेखारियो साईं जी तालीम आहे त 5 वक्त निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़बी कि न कोन पढ़बी नमाज 5 वक्त पढ़ो दीन सा दिल लायो कुरान सा हुब रखो परावा हक न खाओ पारे वारे जा हक अदा करो मदीने वाले साईं फरमायो त पारे जो मुझे मथा एडो हक अल्लाह जे जिब्रील अमीन खणी आयो आ रब जो हुक्म खणी आयो आ जो मुखे इए तो महसूस थे मथा पारे वारन के मीरास में न शामिल कयो वने पारे वारन के अजियत न पहुंचा अब्बे अम्मा जी खिदमत कर पीउ मां कुआरा थी वञनि तो उनजी बेफरमानी न करे उनके घर जे कुंड ते उछलाए न छॾ अब्बे अम्मा जी खिदमत कर छो त इज्जत चाही तो त अब्बे अम्मा जी खिदमत तोखे दुनिया में इज्जत वारो करे छॾींदी समझो था कि कोन समझो अब्बे अम्मा जी खिदमत कयो ज़बान सा कूड़ न ॻाल्हायो ज़िना जे वेझो न वञो वला तक़रबु ज़िना क़ुरान तो फरमाए ज़िना जे वेझो न वञो छो त ज़िना हिकिड़ो बुरो फेल आहे बुरो रस्तो आहे क़ुरान तो फरमाए नशो न वापरायो शराब न पियो नशे आवर शयूं न वापरायो हता के नशे वारे के क़ुरान फरमायो ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा जदे नशे में हुजो तो मुझी नमाज जे बि वेझो न ईंदा कयो नशे जा तो गड़ा हणी
भंग चिल्म नास नस्वार हयो शराब जा धुक पियो बैठो आ नशे में कुरान फरमायो व्याजी के माफिया हलिया मुझे दरवाजे पे शराब अचे जानी अचे बदकार अचे पर नशे में बैठो आ रब तो फरमाए परे थी मुझे घर रखा मुखे तुझी का जरूरत ना है अरे जे रब परे करे छड़े अल्लाह पाना धिकारे छड़े ॿियो कहिड़ो दरवाज़ो आहे जो उन दर ते वञी माफ़ी वठंदे नशो न वापरा गुनाह जा कम न कर पंहिंजी निगाहुनि खे बद नज़री खां बचा परावा नंग न निहार परावन नंगनि में नज़रूं न विझ हयादार थी अखियुनि में हया पैदा कर अमल सालिह कर जो तुंहिंजा अमल महबूब जे रोज़े पाक में पहुचनि त साईं ख़ुशि थियनि त वाह जो उम्मती आहे जो मुझे दीन सां मल्हाए ॾेखारियो आहे समझो दाले कोना समझो वो अमल कबो कि न कोन कबो केड़ा केड़ा अमल कंदा हथ त मथे खणो मां ॾिसां मरहबा दे त हथ खणो ॿिया अमल ते हथ खणो न मां ॾिसां अमल कबो अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए रब मदीने वाले साईं की सच्ची गुलामी नसीब फरमाए अल्लाह ताला के मिलाद जे हिन जुलूस के महफिल के नंगर के मदीने वाले साईं जे दरबार में शर्फ कबूलियत अता फरमाए कुरान शरीफ जा